हिक भेरे अमीरुल मोमिनीन हज़रत मौलाए कायनात अलीजुल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम क़ब्रुनि जी ज़ियारत जे लाइ कूफ़े जे क़ब्रिस्तान तशरीफ़ वठी विया। उते हिक ताज़ी क़ब्र ते नज़र पई। खेनि जी हालत मालूम करण जे लाइ, क़ब्र जा मामलात ॾिसण जे लाइ ख़्वाहिश पैदा थी। अल्लाह करीम जी बारगाह में आलिया में अर्ज़ु कयूं त या अल्लाह, हिन मैयत जा हालात मूं ते मुनकशिफ़ यानी ज़ाहिर फरमा। अल्लाह करीम जी बारगाह में संदन दुआ क़बूल थी ऐं उन मुर्दे ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे विच में तमामु पर्दा रुकावट जेके हुया उहे हटिजी विया ऐं हाणे हिकु भवाइतो मंज़र साम्हूं हुयो। छा था ॾिसनि त उहो मुर्दो बाहि में विकोड़ियल आहे ऐं रोई रोई करे अर्ज़ु करे रहियो आहे, फ़रियाद थो करे, या अली अन्ना ग़रीकुम फ़िन्नार व हरीकुम फ़िन्नार। या अली, मां बाहि में ॿुधल आहियां ऐं बाहि में सड़ी रहियो आहियां। क़ब्र जी दहशतनाक मंज़र ऐं मुर्दे जी दर्दनाक दाहूं हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बेक़रार करे छॾियो। पाण हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे रहमत वारे परवरदिगार अज़्ज़ व जल जी दरबार में हथ खयूं ऐं अर्ज़ु कयूं, आजिज़ी सां उन मैयत जे लाइ दुआ कयूं त या अल्लाह, हिन ते मथां तूं रहमत जी नज़र फरमा। हिन वॾी उम्मीद सां मूंखे दरख़्वास्त कई आहे, मौला हिन जी बख़्शिश फरमा, हिन जो अज़ाब दूर फरमा। ग़ैब मां आवाज़ आयो, ए अली, तव्हां हिन जे लाइ हिन जी सिफ़ारिश न फरमायो, छो त ही रमज़ान में रोज़ा रखंदो हुयो, लेकिन रोज़नि रखण जे बावजूदु ही शख़्स रमज़ान मुबारक जे महीने जी बेहुरमती कंदो हो, रमज़ान मुबारक में गुनाहनि खां न मुड़ंदो हो, ॾींहं जो रोज़ा त रखंदो हो पर रातियुनि जो गुनाहनि में मुब्तला रहंदो हो। मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाहु तआला वजहुल करीम इहो ॿुधी करे मज़ीद ग़मगीन थी विया ऐं सजदे में वञी रोई रोई करे अर्ज़ु करण लॻा, ऐं करीम, ऐं मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजी लज रख तुंहिंजे हथ में आहे। हिन बहाने वॾी उम्मीद सां मूंखे पुकारियो आहे। ऐं मालिक, तूं हिन जे साम्हूं मूंखे रुसवा न फरमा ऐं हिन जी बेबसी ते रहम फरमा ऐं हिन वीचारे जी बख़्शिश फरमा। हज़रत अली करमल्लाहु तआला वजहुल करीम रोई रोई करे पंहिंजे करीम रब अज़्ज़ व जल जी बारगाह आलिया में मुनाजात करे रहिया हुआ। अल्लाह ताला जी रहमत जो दरिया जोश में आयो ऐं निदा थी, ए अली, असां तुंहिंजी शिकस्ता दिली जे सबबु हिन खे बख़्शे छॾियो। अहिड़ी तरह अल्लाह ताला उन मुर्दे तां अज़ाब खे हटाए छॾियो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।